नाज़ दोस्तों अस्सलाम वालेकुम मौजूद असां साहत टीवी पारां हलंदड़ पंहिंजे सिलसिले अंदर और सां गॾु आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेका शख़्सियत मौजूदु आहे उहा सिंधी ॿोली जी नाले वारी शख़्सियत आहे। उनजी शख़्सियत जा खोड़ ऐं हवाला आहिनि। हिकु ई वक़्तु उनजी सुञाणप हिकु लतीफ़ शुनास वारी बि आहे। गॾोगॾु उहो सिंधी ॿोली ऐं अदब जो केतिरे वक़्त ताईं उस्ताद पिणु रहियो आहे ऐं हिकु ख़ूबसूरत शाइर मुंतज़िम। हिन वक़्तु जेका शख़्सियत मौजूदु आहे उहो सिंध जो नाले वारो अदीब दानिश्वर ऐं मुहक़िक़ डॉक्टर बशीर अहमद शाद आहे। अचो त संदसि ज़िंदगी ऐं कम बाबति अॼु कचहरी कयूं था। सभ खां अवल असां चाहींदासीं त तव्हां पंहिंजो जेको बचपन गुज़रियो जिते जनमु थियो उन हवाले सां असांखे ॿुधायो त तव्हां जो जनमु किथे थियो ऐं तव्हांजा नंढपण जा ॾींहं किथे गुज़रिया ऐं कीअं गुज़रिया। मुंहिंजो तालुक़ सिंध जे ख़ूबसूरत शहर शिकारपुर सां आहे ऐं शिकारपुर में जेके ॾींहं मूं गुज़ारिया, जेतिरा साल गुज़ारिया, उन्हनि खे मां कॾहिं बि विसारे न सघां। शिकारपुर में मुंहिंजी विलादत 1942 में थी ऐं इहो उहो सन आहे जंहिंमें दुनिया में केतिरियूं ई तब्दीलियूं अमल में आयूं। 42 वारी ॿोॾि मशहूरु आहे। उन खां अलावा उन खां थोरो अॻु में फस्ट वर्ल्ड वॉर थी हुई। सो इहे सभु शयूं ऐं पहिरियनि 5 सालनि में जेका उते मूं शिकारपुर जे मां स्कूल में दाख़िला वरिती त पहिरियनि 5 सालनि में जॾहिं मुंहिंजी उमिरि 5 साल हुई त मां पहिरें दर्जे में उते प्राइमरी स्कूल हाथीदर मशहूरु आहे। कहिड़ो सन आहे जॾहिं तव्हां प्राइमरी में दाख़िला वरिती? प्राइमरी में मां दाख़िला वरिती आहे त इहा हुई ग़ालिबन 47 1947 ऐं इहो उहो ई आहे साल जंहिंमें असांजे हिंदुस्तान जो विरहाङो थियो ऐं असांखे पाकिस्तान हिकु आज़ादु मुल्क जी हैसियत में मिलियो। ऐं मूंखे यादि आहे त इन्हनि 5 सालनि वारी उमिरि में जॾहिं मां पहिरें दर्जे सिंधी में आहियां त उन वक़्तु पाकिस्तान जॾहिं जुड़ियो त मूंखे यादि आहे त असांखे उस्तादनि पाकिस्तान जूं नंढियूं नंढियूं झंडियूं हथनि में ॾेई ऐं रोड ते क्यू ठाहियो, कतार में बीहारे ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणायूं ऐं शहर जो चकर ॾियारायूं। तव्हां शिकारपुर खां जॾहिं लाड़काणे आयो, शिकारपुर में तव्हां कहिड़े दर्जे ताईं तालीम वरिती, उन खां पोइ हेॾे तव्हां शिफ्ट थियो लाड़काणे? हा, मां शिकारपुर में सिंधी 7 दर्जा जंहिंखे वर्निक्यूलर फाइनल एग्ज़ामिनेशन चयो वेंदो हो, उस ताईं पढ़ियुमि। छाकाणि त मुंहिंजो तालुक़ ईअं जीअं चइजे त रोज़ु आणीने चाढ़ीने वारो हिसाबु हूंदो हो। मुंहिंजो वालिद साहबु हिकु मेमार हुयो जंहिं ते मूंखे फ़ख़्रु आहे। त उन हवाले सां मुंहिंजो जेको शिकारपुर में क़यामु रहियो उहो थियो 55 ताईं। 55 खां पोइ असां आयासीं हलिया लाड़काणे। लाड़काणे अचण खां अॻु में मूं तव्हांखे इहो ॿुधायां त शिकारपुर जो उरूज ऐं ज़वाल मां पंहिंजे उन्हनि सालनि में जेको ॾिठुमि त हिन वक़्तु जॾहिं शिकारपुर में वञिबो आहे त उहे आसार, उहे जायूं, उहे हंध मूंखे ईअं लॻंदा आहिनि ॼणु कल्ह जी ॻाल्हि आहे। उन वक़्त जी शिकारपुर ऐं हिन वक़्त जी शिकारपुर में तव्हां जेकॾहिं माना हिकिड़ो फ़र्क़ु ॾिसो था त शिकारपुर बहितर थी आहे या पोइ ते वई आहे? शिकारपुर विच में त बिल्कुलु घणी ज़वाल पज़ीर थी वई हुई, छो त जेका इनक़लाब जॾहिं आयो, तब्दीली जॾहिं आई, जॾहिं विरहाङो थियो, उन में जेका लॾ पलाण थी, उन में असांजा जेके उतां जा हिंदू हुआ उहो, छो त शिकारपुर जे तामीर में हिंदुनि जो तमामु वॾो अमल दख़ल हो ऐं जंहिंजा असांखे मिसाल आहिनि। उतां जी गवर्नमेंट डिग्री कॉलेज आहे, C&S कॉलेज आहे। उन खां अलावा उतां जी हॉस्पिटल जेका आहे उहा हॉस्पिटल हिंदुनि जी, मुस्लमाननि में बि अहिड़ा इंसान पैदा थिया आहिनि, पर हिंदुनि में ख़ासि इहा ख़ूबी आहे त उन्हनि इंसान ज़ात जी भलाई लाइ, जानवरनि जी भलाई लाइ, गीतनि घणनि जी भलाई लाइ बि कमु कयो आहे। जंहिंजा मिसाल आहिनि
इहे वॾा वॾा तालीमी इदारा इस्पतालूं ऐं उन्हनि जो क़याम जेको वॾा बाग़ बाग़ीचा उतां जो जेको शाही बाग़ आहे जंहिंजो नालो ई शाही आहे त उन जी बि उन वक़्तु मूंखे जेका यादगिरी आहे त हिकिड़े सरसब्ज़ आबाद क़िस्म जो जिते वॾे पैमाने ते वॾा मेला थींदा हुआ, माण्हू ईंदा हुआ ऐं पंहिंजूं फैमिलियूं वठी ईंदा हुआ ऐं उन जे ॿाहिरां नंढो हिकिड़ो सिंध वाह वहंदो हुयो ऐं जंहिंमें औरतुनि ऐं मर्दनि जे व्यंजण जो बंदोबस्तु हूंदो हो। पुल जे हिकु पासे मर्दनि जी हूंदी हुई व्यंजण जी जाइ त पुल जे परे पासे औरतुनि जे व्यंजण जी जाइ हूंदी हुई। ऐं उन दौर में शिकारपुर जे अंदरि एतिरी रोशन ख़याली हूंदी हुई जो औरतूं विवाह ते विझण। हा, शाही बाज़ार जंहिंखे जेको ढक ॾिनल आहे उहो एॾो त ख़ूबसूरत जंहिंखे यानी कोई हाणे सदीअ खां वधीक वक़्तु गुज़रे थो। शिकारपुर ढक बाज़ार इहा अंग्रेज़ दौरे बल्कि उहा तामीर ई अंग्रेज़नि ई कराई ऐं उन जी जेका कंस्ट्रक्शन जेका आहे उन जी जेका तामीर आहे उहा अहिड़ी त टिपिकल आहे जो जेतोणीकि उनखे मथां ॿियो को ढकु कोन्हे पर उहो जेको काठियुनि जो ढकु आहे उनखे अहिड़ी तरतीब सां जो पाणी बि अंदरि कोन ईंदो पर हवा जो गुज़र बि थींदो। उन खां पोइ उहा वेकरी एतिरी वेकरी आहे जो मां पंहिंजी याददाश्त जे बुनियाद ते चई सघां थो त हुते यानी जॾहिं इन दुकानदारनि जो जेको माल ईंदो हो त उहो माल अंदरि उठ गाॾा बि अची वेंदा हुआ, एतिरी वेकरी हूंदी हुई पंहिंजो उहा बाज़ार जेका हिन वक़्तु ताईं आहे। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जेका ॻाल्हि यादि ईंदी आहे त मौज दड़े में जीअं असांजो आहे सिस्टम नालियुनि जो पाणी जे वाकुरे जो पाणी जे निकाल जो त शिकारपुर में बि इहो सिलसिलो अंडरग्राउंड हूंदियूं हुयूं, सॼियूं जेके बि नालियूं हूंदियूं अंडरग्राउंड हूंदियूं हुयूं। लाड़काणे अचण जो मक़सदु छा हुयो? लाड़काणे अचण जो मक़सदु इहो हो त उते मां पंहिंजी मज़ीद तालीम जारी न पई करे सघियुसि। हिते असांजा अज़ीज़ हुआ ऐं उन्हनि जी ख़्वाहिश हुई त मां पढ़ां, तंहिं करे कोई 55 जे आख़िर में मां अकेलो आयो हुउसि लाड़काणे ऐं हिते अचे फैमिली उते ई मां अकेलो आयो हुउमि। अकेलो आयुमि ऐं हिते मां अचे म्युनिसिपल हाई स्कूल में दाख़िला वरितमि पहिरें दर्जे में ऐं जीअं तव्हांखे ॿुधायूं त मां 7 दर्जा हुते पढ़ियुमि, लिहाज़ा उमिरि जे हवाले सां कुझु वधीक अने टबर होम क़दर जे हवाले सां पहिरें दर्जे में जेके हुया मूंसां उमिरि वॾी पई लॻे न क्लास में, मतिलबु मां उन्हनि छोकिरनि मां हुउमि जेके वॾा लॻंदा हुआ। बारके हिते म्युनिसिपल हाई स्कूल में अलाह जी भलाई थी त उते असांखे दोस्त बि सुठा मिलिया, उस्ताद बि सुठा मिलिया, लिहाज़ा उनजी तरबियत हेठि मतिलबु छो त मुंहिंजो वरी इन फाइनल पढ़ण करे पुराणे दौरे जी फाइनल जेका हुई उहा मां त ईअं चवां त हिन वक़्त जे तव्हांजे BSc MSc जे बराबरि हुई। सब्जेक्ट्स जे हवाले सां असांजे इन इम्तिहान में दुनिया जी जाग्राफ़ी पढ़ाई वेंदी हुई, दुनिया जी तारीख़ पाकिस्तान जी तारीख़ हिंदुस्तानी तारीख़ पढ़ाई वेंदी हुई, विक्रमाजीत खां वठी वेंदे अपडेट पाकिस्तान ताईं इहो सॼो सिलसिलो। उन खां पोइ ॾेही हिसाबु हूंदो हो जंहिंखे कॉमर्स चइजे, उन खां पोइ फिज़ियोलॉजी पढ़ाई वेंदी हुई। उन में फिज़ियोलॉजी में न रुॻो पंहिंजो असांजे तंती सिरिश्तो जेको आहे, असांजो जेको वॾाऊं पिंजरो आहे, उन में जेको इन खां अलावा बीमारियूं ऐं उन्हनि जा इलाज उहे शयूं हूंदियूं। उन में जोमेट्री हूंदी हुई ऐं उन खां पोइ जेका मैथमेटिक्स हूंदी हुई जंहिंखे असां अर्थमेटिक चवंदा हुआसीं, उहा बि यानी उन दौर जी जेका यानी कोई 250-300 सुफ़्हनि जो मुश्तमिल हिकिड़ो किताबु हुयो। अहिड़ी रीति एथेविल जी हूंदी हुई उहा अंग्रेज़ी जे हिसाब सां। त उन खां पोइ जेको इन इम्तिहान लाइ जेका तयारी करणी पवंदी उनखे हिकिड़े ई जुल्द में उनखे चइबो पेपरी
पेपरी माना उन में 7 ई पेपर जेके उन्हनि जे साल थियल हूंदा हुआ अच्छा सम्झो हुन करे हर को उहो जेके हाणे साल फ़र्क़ु कंदो पेपर्स था चऊं। जेके साल पेपर चऊं था उनखे बिल्कुलु उनखे पंहिंजो कराए जुल्द कराए उहो जुल्द वारी सूरत में ई विकिरो थींदी हुई। ॿार के हिते मूं म्युनिसिपल हाई स्कूल में पंहिंजो तालीम शुरू कई ऐं इहो कहिड़ो सन आहे जॾहिं तव्हां हिते म्युनिसिपल हाई इहो स्कूल आहे कोई 55 जो आख़िर हा माना त ईअं सम्झो 56 खां वठी 62 म्युनिसिपल ताईं हाई स्कूल जेको हिन वक़्तु जंहिं जॻह ते मौजूदु आहे जी इन साॻी जॻह ते हिते ई हुयो इहो हिते ई हो बिल्कुलु इहो हिते ई हो ऐं उनजो जेको मोटे साहिब जे बंगले वारे रोड सां ई अॻियां जी जी बिल्कुलु पंहिंजो असांजे पुराणे पावर हाउस सां ई जस्ट ऑपोज़िट इहो हाणे इन में जेको उन ड्राइंग हॉल आहे उहो ईअं सम्झो त चयो वञे थो त पुराणे दौर में को जीअं बारूद खानो हुजे या इन क़िस्म जी शइ हुजे जो उन जूं तव्हां दीवारूं ॾिसंदो त घटि में घटि 3-4 फुट वेकिरियूं आहिनि ऐं उनखे जेके ॿाहिरीं साइड जो जेके पंहिंजो अथनि हुनखे दीवारनि खे रोकण लाइ पर उनखे टिपिकल क़िस्म जूं इहो ड्राइंग हॉल कुझु माना कोई 5-7 सालनि अॻु में ताईं हुयो हाणे शायदि रही हाणे शायदि रही ठहियो आहे बिल्कुलु। अच्छा हाणे हिते तव्हां जॾहिं दाख़िला वठो था म्युनिसिपल हाई स्कूल में त तव्हांजे लाइ ज़ाहिर आहे हिकिड़ो नओं इन्वायरमेंट थिए थो शहर नओं थिए थो तव्हां हिते माइटनि वटि अची रहो था बिल्कुलु ऐं हुनजो मक़सदु हिते लाड़काणे अचण जो ख़ासि जेको आहे तालीम वठणु जी हिते तव्हांखे यादि अचे थो त हुन दौर में म्युनिसिपल हाई स्कूल में तव्हांखे जिन उस्तादनि पढ़ायो म्युनिसिपल हाई स्कूल में जेको वधि में वधि जंहिंसां असां अटैचमेंट जेका असां थी जंहिंसां थी असांजी उहो उस्ताद ग़ुलाम अल्लाह शेख साहिबु हुयो जंहिं वटि असां पढ़ियासीं असां उन वटि पढ़ियासीं 3 दर्जो अच्छा पर 3 दर्जे में हुजण बावजूदि हुन लेबरी जो बि इंचार्ज हूंदो हो माना अंग्रेज़ी 3 अंग्रेज़ी यस त म्युनिसिपल हाई स्कूल में जेका लेबरी हूंदी घणी वॾी न हूंदी पर उन में किताब ॾाढा पुराणा ऐं सुठा ऐं असां जंहिं उस्ताद जो ज़िक्र कयो ग़ुलाम अल्लाह साहिबु उहो मां ईअं खणी चवां त उन दौर जो हिकिड़ो फिलासफ़र हुयो उनजा लेक्चर उन जूं ॻाल्हियूं उनजी जेका तालीम उन असांजे मथां गहरो असरु छॾियो ऐं असां को चंद छोकिरा हुयासीं जेका असांजी उते कंपनी ठही त उन असां ॾाढो असरु वरितोसीं उनजो उहे उन में असांजा कैडेट कॉलेज जो साबिक़ प्रिंसिपल SM यूसुफ साहिबु हुयो मोहम्मद अयूब सोलंगी साहिबु हुयो मौला बख्श भुट्टो साहिबु हुयो मोहम्मद यूसुफ लगारी साहिबु हुयो ऐं उन खां अलावा पंहिंजो ॿिया काफ़ी दोस्त हुया मौला बख्श भुट्टो साहिबु मौला बख्श मरहूम जेको बाद हुया डॉक्टर ग़ुलाम रसूल जी डॉक्टर ग़ुलाम रसूल सुमर असां न पढ़ियो अच्छा हा चला तो जूनियर हो असांखां पर हुयो साॻी स्कूल में साॻी स्कूल में तव्हांजी अॻिते वारी कंपनी हिकु थी बिल्कुलु त इहो जेको दौरु हो जंहिंमें गेम्स बि हूंदियूं हुयूं ड्रामा बि हूंदा हुआ ऐं हिकिड़ो फुली ईअं चइजे त एॾो एक्टिव स्कूल हुयो जंहिंमें मतिलबु त हर क़िस्म जी सरगर्मियूं इन स्कूल जे ज़माने में जेका मूंखे ख़बर आहे त थिएटर में बि हिसो वरितो सिंगिंग कॉम्पिटिशन में बि तव्हां हिसो वरितो यादि अचे थो हुन दौर सिंगिंग कॉम्पिटिशन में मां वरितो हिसो पंहिंजो जॾहिं मां फस्ट ईयर इंटर में हुउमि कॉमर्स कॉलेज हा कॉमर्स कॉलेज स्कूल जे दौर में तव्हां थिएटर में स्कूल हा ड्रामे में ड्रामो मूमल राणो अच्छा मूमल राणो जंहिंमें मुंहिंजो ई सालो मरहूं पंहिंजो सिकंदर अली देदड़ उहो थियो हीरो ॿियो हिकिड़ो शेख साहिबु हुयो उहो राणो थियो ऐं ॿियो शेख साहिबु हिकिड़ो हुयो जेको बाद में वीचारो घणो पढ़ी न सघियो मैट्रिक खां पोइ वरी पंहिंजो दुकानदारी में लॻी वियो ॾाढो सुहिणो छोकिरो हो ऐं उनखे हुन दौर में उनखे मुंहुं किरदारु पर अहिड़ी मुमल थी वई जो वाह जहिड़ी अच्छा उते पोइ मुंहिंजो किरदारु हुयो राणे जा जेके 4 वज़ीर हुआ सलाहकार हुआ उन में हिकिड़ो मां हुउमि ज़िंदगी जो तव्हांजो पहिरियों थिएटर
इहा ग़ुलाम अला साहब न करे, इहा अब्दुल्ला मकानी साहब करे। अब्दुल्ला मकानी हा, साहब। उन में उन दौर में जेके हुया असांजा सुठा, जंहिं सां मुंहिंजी अटैचमेंट हुई असांजी, उस्ताद अब्दुल्ला मकानी साहब, उहो मतिलबु त जेके बि एक्टिविटीज़ अदबी हवाले सां थींदियूं हुयूं या मतिलबु ड्रामा थींदा, सिंगिंग थींदी, जेको बि थींदो उन जो इंचार्ज स्पोर्ट्स जे हवाले सां तमामु घणो स्काउट्स उन दौर में असां कईसीं। उन में त उन जो बि इंचार्ज साईं हूंदो हो। ऐं उन खां अलावा जेके ॿिया बि उस्ताद सभु क़ाबिल एतिराम उस्ताद हूंदा। म्युनिसिपल स्कूल में छो त तव्हांजी माना सिंधी जी जेका राइटिंग हुई उहा ॾाढी ज़बरदस्त हूंदी। हा, त उस्ताद तव्हांखे चवंदा इवन चाक ॾेई त तव्हां, इहा ॻाल्हि मज़ेदार आहे। ईअं करे चइजे त इहो मुंहिंजे ज़िंदगी जो हिकिड़ो टर्न हुयो, जो मां त साइंस में दाख़िला ई मुंहिंजी ऐं इहा केमिस्ट्री ऐं फिज़िक्स वग़ैरह सिलसिलो। फिज़िक्स जो उस्तादु हूंदो हो, मरहूम थी वियो वीचारो, खुखर साहबु। मुंहिंजा अखर सुठा हूंदा हुआ, जेको मुंहिंजे लाइ आज़ारु थी वियो। ऐं जॾहिं निकिरंदो हो, पंहिंजो गिरंदो हो, चवंदो हुओ कमान बशीर, कमान। हाणे कमान बशीर चई साईं ॾींदो, चाकनि जो दॿो पियो हूंदो। हा, हलो आहे लिखो। हाणे पोइ लिखाईंदो हो, जेकी लिखाईंदो उहो मां केतिरो सम्झंदुमि उहा त जुदा ॻाल्हि आहे, पर लिखण वारा छोकिरा वेठा लिखनि, मां वेठो बोर्ड भरियां, हिकिड़ो पूरो थिए त ॿियो लिखां। नतीजे में फिज़िक्स आहे सिंधी में उहो, पर पोइ उहो थियो नतीजो जो आख़िर मूंखे पले कुझु कोन पियो ऐं मां लिखंदो वेंदुमि, छा थो थिए ख़बर न आहे। अहिड़ी रीति ॿिया सब्जेक्ट्स हूंदा, पर इन में पोइ मुंहिंजी दिलि फिटी वई। मां जॾहिं अॻे इहो थींदो त मैट्रिक जे इम्तिहान खां अॻु में हिकिड़ो इम्तिहान थींदो प्रिलिमिनरी एग्ज़ामिनेशन। उन प्रिलिमिनरी में जेकॾहिं शागिर्दु फेल थियो त उहो उन फॉर्म ई न भरींदा हुआ, एतिरी। हा, ऐं स्ट्रिक्ट एतिरी स्ट्रिक्टनेस एतिरी हूंदी जो यानी माण्हू हेॾे होॾे फेरे बि न सघंदो कंध खे, एतिरी हूंदी। एतिरी पढ़ाई प्री एग्ज़ाम हूंदो, बिल्कुलु फॉर्म ई न भरबो न बसि। सो उन में मतिलबु फॉर्म न भरबो, इहो तव्हां माना मैट्रिक जी ॻाल्हि था कयो? मैट्रिक जी, मैट्रिक जो तव्हांजो बोर्ड कहिड़ो हुयो उन दौर में? मैट्रिक जो हैदराबाद बोर्ड। हिन सॼे सिंध जे माना सभिनी ज़िलनि जो बोर्ड उन हैदराबाद बिल्कुलु। सखर शिकारपुर, सखर बि कोन, न सखर शिकारपुर, जैकबाद, लाड़काणो, सखर बाद में थियो, दादू वग़ैरह। अच्छा, हाणे इहो थियो जो पंहिंजो जॾहिं प्रिलिमिनरी एग्ज़ाम जॾहिं थियो तॾहिं उन में इहो अख़्तियार हूंदो हो, जेकॾहिं को माण्हू पंहिंजो ग्रुप मटाए त मटाए सघे थो। ऐं उन वक़्तु जॾहिं मां सॼो वक़्तु पढ़ियो में साइंस में, हिते मुंहिंजी नियत मटिजी वई ऐं साईं खे चयो मां खयुमि आर्ट्स में कयुमि, भरियुमि। त उन खां पोइ उन में सब्जेक्टनि जी सिलेक्शन करणी पवंदी, जंहिंमें मूं जोग्राफ़ी बि खयुमि। जोग्राफ़ी अॻु में न हूंदी साइंस में। अच्छा, जोग्राफ़ी खयुमि ऐं ॿिया सब्जेक्ट्स हुया, अरबी हुई, अरबी त उन्हनि खे बि पढ़णी पवंदी जेके साइंस वारा। भई ॻाल्हि आहे दुनिया जी जोग्राफ़ी मतिलबु वॾी ॻाल्हि आहे न। हिन में तव्हां महसूसु करे सघंदा हूंदो त माना इन लेवल ते दुनिया जी जोग्राफ़ी। जेको बीएससी में उहो ई सिलेबस आहे जेको तव्हांखे उहो उन दौर में स्कूल जे लेवल ते। जी बिल्कुलु। हाणे इहो पोइ तव्हां इहो आर्ट्स में फॉर्म भरियो? मूं आर्ट्स में फॉर्म भरियो ऐं आर्ट्स में फॉर्म भरियुमि त माशाअल्लाह मुंहिंजी ज़ाती दिलचस्पी इन करे बि हुई जोग्राफ़ी सब्जेक्ट सां, ख़ासि तरह जो जोग्राफ़ी इहा मां फाइनल में पढ़ी आयो हुउमि। फाइनल में असांखे इहे समूरा सिस्टम जेके चंड जूं कलाऊं, साईं खे चवां मौसम जी तब्दीली ऐं साईं खे चवां इहे ओशियन्स ऐं आब हवा, मतिलबु इहे जेके बि हिन वक़्तु मां ॿुधंदो आहियां तव्हां खां जोग्राफ़ी जे। चई सघां थो त मूंखे रुगो सिंधी वर्से में न मिली आहे, जोग्राफ़ी मूंखे वर्से में मिली आहे। हीअ चइबो तव्हां इहो सभु जोग्राफ़ी तव्हांजो सब्जेक्ट बिल्कुलु। अच्छा, हाणे थोरो असां हिन शयुनि खे अॻिते हलायूं हिन हवाले सां त तव्हां इहो मैट्रिक जो इम्तिहान हितां ॾिनो ऐं आर्ट्स जी फील्ड तव्हां अख़्तियार कई।
मैट्रिक जो इम्तिहान ॾेई पोइ तव्हां अचो था गवर्नमेंट आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज लाड़काने। बिल्कुलु। जॾहिं तव्हां गवर्नमेंट आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज लाड़काने में छो त तव्हां स्कूल में बि ॾाढा एक्टिव रहियो, को करिकुलर एक्टिविटीज़ जे हवाले सां बि, स्पोर्ट्स में, स्काउट्स में, या पंहिंजो ख़ासि तौर ते साईं गुलाम अल्लाह साहिब जो तव्हां ज़िक्र कयो त लिटरेरी एक्टिविटीज़ में, त तव्हांजो माना लिटरेचर तरफ़ हितां खां वठी स्कूल खां वठी जेको आहे हिकिड़ो सिलसिलो जुड़ियो। उन खां पोइ तव्हां कॉमर्स कॉलेज में जॾहिं अचो था, दाख़िला वठो था, त कॉमर्स कॉलेज में वरी तव्हांखे कहिड़ो एनवायरनमेंट मिले थो या उते कहिड़ा उस्ताद मिलनि? अच्छा, हाणे ईअं थिए त हिनखे मां थोरो मुनिसिपल स्कूल वारे हिनखे थोरो कंटिन्यू कयां त अब्दुल मनान चांडियो साहिबु, अच्छा, उहो बि तव्हांजो उहो बि उन वक़्तु मुनिसिपल स्कूल में, जॾहिं मतिलबु त साईं उते आहे त टीचर आहे, ऐं उन सां बि असांजी अलेक सलेक सुठी थींदी हुई। ऐं इतफ़ाक़ सां जॾहिं वरी आयासीं फस्ट ईयर ऐं इंटर में, त मनान साहिब जन उते बि असांजा टीचर बणिया। बिल्कुलु। ऐं वरी साईं गुलाम अल्लाह शेख साहिब, गुलाम अल्लाह शेख साहिब जी हा लेक्चरर न, उते कॉमर्स कॉलेज में साईं न थी विया लेक्चरर, साईं उन वक़्तु वरी पंहिंजो थी वियो शहदाद कोट में उस्ताद थी वियो। अच्छा, त हाणे इन में असां जॾहिं मैट्रिक पास करे ऐं पंहिंजो फस्ट ईयर में आयासीं, त उहो फस्ट ईयर में इहो तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको जन्ना बाग में जेको स्कूल आहे लिटिल फॉक्सिस, इन स्कूल में डे में हलंदो हुयो स्कूल, ऐं पंहिंजो शाम जो हलंदो हो कॉलेज कॉमर्स कॉलेज। सो इन कॉमर्स कॉलेज में बि असांजा ॾाढा यादगार ॾींहं रहिया, जेके 2 साल पढ़ियासीं उन में सुठा सुठा उस्ताद। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त इहो उहो दौरु हो जंहिंमें हिते असांजा उर्दू दान जेके आहिनि, उर्दू स्पीकिंग जेके आहे उहे घणा हुआ। उन करे स्टाफ जे हवाले सां बि म्युनिसिपल स्कूल में तोड़े कॉलेज में कॉमर्स कॉलेज में उन्हनि जो तइदादु झझो हूंदो हो। कॉमर्स कॉलेज में उन वक़्तु प्रिंसिपल केरु हुया जॾहिं तव्हां? कॉमर्स कॉलेज में उन वक़्तु प्रिंसिपल हुयो असांजो अब्दुल सत्तार सुमरो, अब्दुल सत्तार भुट्टो साहिबु जी हा। ऐं उन में तमामु सुठियूं एक्टिविटीज़ थींदियूं हुयूं। हिन में फैशन कॉम्पिटिशन थींदो हो, जंहिंमें मतिलबु मुख़्तलिफ़ पार्ट्स पंहिंजो करे छा चइबो आहे ड्रेसिस, हा ड्रेसिस करे अचिबो हो उन में। सो उन वक़्तु मां ॾाढो एक्टिव हुउमि तमामु। हिते इहो सिंगिंग जो जेको थिए थो एग्ज़ाम पंहिंजो मुक़ाबिलो, त कॉम्पिटिशन में त उन में पंहिंजो वोकल बि हुयो, त पंहिंजो इंस्ट्रूमेंट बि हुयो। त वोकल में मूं हिसो वरितो, ऐं जेतिरा बि कॉलेज स्कूल हुया कॉलेजिस हुया उन में मुंहिंजो फस्ट नंबर आयो हिते। हा, ऐं वोकल में इंस्ट्रूमेंट में वरी हिकिड़ो मुहाजिर छोकिरो, उहो ई ॾींहुं आहे जो वरी टंडे जाम एग्रीकल्चर कॉलेज में उते इहो कॉम्पिटिशन हिकिड़ो थियणो हो, जंहिंमें असां 2 ॼणनि खे तो सिलेक्ट करे मोकिलियऊं। तव्हां पार्टिसिपेट कयो। इंटर कॉलेजिस जो जेको कॉम्पिटिशन हुयो उन में तव्हां सिलेक्ट थी विया ऐं पोइ तव्हां होॾे टंडे जाम वियासीं। ऐं उते बि माशाअल्लाह जेको आहे मां कॉम्पिटिशन में हिसो वरितो, ऐं मूंखे मतिलबु इनाम वारनि शागिर्दनि में शामिलु कयो वियो। अच्छा, यादि आहे तव्हांखे त उहो कहिड़ो तव्हां जेको आहे ॻायो हो? हा, उहो गज़ल हिकिड़ो त परेशान हाल हूं मैं ख़ुदि मेरी ज़ुल्फ़े न बरहम कर, इहो। ऐं उहो इतफ़ाक़ सां मतिलबु सुर बि हुयो, गुर बि हुयो, ऐं म्यूज़िक हा थोरी परेशान हाल हूं मैं ख़ुदि मेरी ज़ुल्फ़े न बरहम कर।